भारतीय फिल्म ऐं टीवी इंडस्ट्री में केतिरा ई चेहरा अहिड़ा आहिनि जिन हिक ई गाने या हिक ई शो जे करे शोहरत माणे वरिती। इन्हनि मां हिकु चेहरो शेफाली जड़ीवाला जो आहे, जेका 2002 में मशहूर गाने कांटा लगा जे करे मशहूर थी। ही गानो हिकु रीमिक्स हो जंहिंमें शेफाली पंहिंजी खूबसूरत अंदाज़ ऐं शानदार डांस ज़रिए माण्हुनि जी दिलयुनि में जाइ ठाही। ही गानो एतिरो मक़बूल थियो जो हाणे शेफाली खे कांटा लगा गर्ल जे नाले सां सुञातो वेंदो आहे। शेफाली 24 नवंबर 1982 ते गुजरात में पैदा थी ऐं संदसि वास्तो हिकु गुजराती कुटुंब सां आहे। हिन पंहिंजी तालीम SSC ऐं HSC हिकु इंजीनियरिंग कॉलेज मां हासिल कई। हिन बीटेक जी डिग्री बि हासिल कई ऐं संदसि शौक़ु हमेशा डांस ऐं मौसीक़ी हो। हिन पंहिंजे कॉलेज जे ॾींहंनि खां ई डांस मुक़ाबलनि में हिसो वठणु शुरू कयो ऐं एज़ाज़ हासिल कया। शेफाली जी शोहरत जी शुरूआत उन वक़्तु थी जॾहिं खेसि हिकु मौसीक़ी वीडियो लाइ चूंडियो वियो। इहा वीडियो कांटा लगा जो रीमेक्स हो, जेको हिकु पुराणे गाने सामने ये कौन आया जो नओं वर्ज़न हो। हिन गाने में संदसि बोल्ड अंदाज़ ते माण्हू हैरान थिया ऐं शेफाली रातो रात स्टार बणिजी वई। शेफाली हिन कामयाबी बाद हिन फिल्म इंडस्ट्रीअ में पेर रखियो। हिन पंहिंजी पहिरीं फिल्म मुझसे शादी करोगी में मुख़्तसिर किरदार अदा कयो। तंहिं बाद हिन केतिरियुनि ई ॿियुनि फिल्मुनि में कमु कयो। हिन टीवी ते बि कमु कयो ऐं टीवी शोज़ नच बलिए, बिग बॉस ऐं खतरों के खिलाड़ीअ जो हिसो बणी। शेफाली जी ज़ाती ज़िंदगी बि लाहनि चाढ़नि सां भरियल आहे। हुन 2004 में मौसीकार हरमीत सिंह सां शादी कई, पर 2009 में संदन तलाक थी वई। तंहिं बाद हुन अदाकार पराग सां शादी कई, जेको संदसि पुराणो दोस्त हो। संदन शादी 2014 में थी ऐं हिन वक़्तु हू ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। शेफाली हिकु मिसाली शख़्सियत आहे जंहिं पंहिंजे हुनर ऐं महिनत सां पंहिंजी जाइ ठाही आहे। हिन पंहिंजे कैरियर में केतिरनि चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो, पर हाणे संदसि मदाह हिन सां मुहबत कनि था। खेनि यकीन आहे त कांटा लगा गर्ल रुगो हिकु ई शेफाली थी सघे थी।